छा ख्याल आहे बाबा? अब ख्याल इहो आहे त अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिनी, असां मस्जिद चढ़ाईसीं। माशाअल्लाह माशाअल्लाह। हाणे अलाह साईं अवाम असां जेके तौफ़ीक़ इनायत फरमाईंदो, 5 वक़्त जी निमाज़ पढ़ंदा सही ऐं सभिनी खे अलाह साईं जज़ाए ख़ैर इनायत फरमाईंदो, हर ई ख़ुशि हूंदा। सही। असांजा ख़्याल इहो ई आहिनि फ़क़ीरनि बुज़ुर्गनि जा। ये सॼी असलम फ़क़ीर ठाही आहे? हिन में मुख़्तलिफ़ मिस्त्री आहिनि, हिकिड़ो असलम न आहे, ग़रीब ॿार जे हर अच्छा सिर्फ़ु पलस्तर कयो अथई भितियुनि जो। माशाअल्लाह माशाअल्लाह। ये कहिड़ी NGO जी मदद सां ठही आहे? अल-मदद फाउंडेशन जे हिसाब सां। अल-मदद? हा। किथां जी आहे? कराची जी आहे। हाँ कराची जी रिज़विया टाउन जी। रिज़विया टाउन माना हिन मस्जिद जी छित ऐं ॿियो जेको मेंटेनेंस आहे उन में मदद कई आहे? अल-मदद ग्रुप वारनि असांजी इहा मदद कई जो सिर्फ़ु असांखे मटीरियल वग़ैरह ॾिनो, बाक़ी जेको मिस्त्रियुनि जो ख़र्चो हुयो उहो असांजे मथां हुयो। सही। ऐं ॿियो जेको बि हुयो इहो मिस्त्रियुनि जो पूरो ख़र्चो असां कयो आहे, बाक़ी पलस्तर हर शइ जेको मटीरियल मस्जिद जो खुटल हुयो सॼो अल-मदद फाउंडेशन वारनि जे तरफ़ां असांखे मिलियो। अच्छा ज़बरदस्त। हिन जज़ाए ख़ैर में अलाह साईं तव्हांजे रिस्क रोज़ी में बरकत विझंदो। तव्हां वॾी हिमत कई आहे, नो डाउट। हिन में तक़रीबन केतिरनि मोमिननि जे निमाज़ पढ़ण जी गुंजाइश आहे? हिते तक़रीबन माना 50-60 जी गुंजाइश आहे हिते पढ़ण जी। माशाअल्लाह। जामे मस्जिद आहे ऐं नालो बि वली असर साहिब ज़मान मस्जिद जो नालो आहे। अच्छा हीअ ॻोठु हाजी मोहम्मद लुकमान में आहे? हा हाजी मोहम्मद लुकमान शर जे ॻोठ में। माशाअल्लाह। हीअ हिकु फिके जाफ़रिया जे हिसाब सां मस्जिद क़ाइमु थी आहे। हिते जेको आहे माना जामे मस्जिद जे नाले सां साहिब ज़मान जे नाले सां नालो ॾिनो वियो।